सखर रोहिड़ी के पुटा महल जा रहंदड़ मर्द औरतूं ॿारनि समेत पाक किताब खणी बासरन ऐं पुलिस जी नाइंसाफ़ियुनि खिलाफ़ सखर नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। इन हवाले सां वधीक ॾिसूं था मोहम्मद कासिम मलिक जी हीअ रिपोर्ट। अॼु बिल्कुलु हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं सखर नेशनल प्रेस क्लब, जिते रूड़ी जा रवासी चन्ना बिरादरी बासर ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। अचो त वधीक हिननि खां पुछा कयूं छा चवणु आहे। इहो घिटीअ जे मामले ते उनमें असल में सोलंगी बिरादरी जा माण्हू आहे, उन्हनि जो घर आहे हुते, त माना घिटीअ में मेयूं ॿियूं ॿधनि पिया। उन ते असांजो मसइलो थियो। उन में पोइ 20-25 ॼणा माण्हू आया कांटे करे, माना घर वेहण जे हिसाब सां असां विया त रोड़ी थाणे ते जानकीरी मार ॾे। उन असांजी FIR न कई त असां वरी कोर्ट जो रस्तो इख़्तियार कयोसीं। ऐं उनजे बावजूदि बि माना असां जज साहिब खे ॾेखारियो वीडियो वग़ैरह आहे अर्शे, त असांजे हक़ में फ़ैसिलो ॾिने। उनखां पोइ जज FIR ऑर्डर कढियो, माना रोड़ी थाणे ते ॾियो तव्हां एस जानकीरी मार गिरफ़्तार कंदो जवाबदार। 7 जवाबदार हुया सोलंगी बिरादरी आहे। उन में आलमगीर आहे, जानकीर आहे, औरंगज़ेब आहे, ऐं ॿियो सोहेल आहे, शरीफ़ आहे, ऐं ॿिया 2-3 नाला आहे। असांजो मुतालबो सर इहो हाल आहे इख़्तियारनि सां असां माना इंसाफ़ कयो वञे। कोई मदद नथो करे असांखे पंहिंजा भाइर बाज़ियाब कराए ॾिना वञनि। महिरबानी करे असां सभिनी खे अपील था कयूं, सॼी चन्ना बिरादरीअ खे अपील आहे, असांजी DIG खे, SP खे, सखर SP खे, सभिनी खे अपील आहे त असांखे पंहिंजा भाइर बाज़ियाब कराए वञे। असांखे ख़तरो आहे, असां ते कूड़ा केस हणनि वेठा आहिनि। उहे सोलंगी आहिनि, चवनि था त असां हिते घिटीअ में मेयूं बीहारींदासीं, तव्हां हितां दर न विझो, पंहिंजे घर खे न विझो, जॻह कंहिंखां पुछी तव्हां ठाराई आहे। इन जे करे असां सां मसइलो कयो अथऊं। इन जे करे असांजा भाइर खणाए घुराया अथऊं। असांजा भाइर थाणे ते पुलिस वारा वठी विया। असांजा भाइर चयूं त हलो असां सां ॻाल्हायो। ॻाल्हाइण जे बहाने ते उन्हनि खे लाकअप में बंदि करे छॾियऊं। लाकअप में बंदि करे राति जो आयो जहांगीर महर SHO। उन ₹1 रुपयो वरितो उन्हनि खां, सोलंगियुनि खां ₹1 रुपयो वठी करे मुंहिंजे भाउ खे धमकी ॾिनई मारण जी, त मारींदा सही, दर न विझ, मारींदा सही। तंहिंखां आलमगीर बि धमकी ॾिनी, जहांगीर महर बि धमकी ॾिनी। ॿिन्हिनि धमकी ॾिनी आहे मुंहिंजे भाउ खे। सुबुह सां मुंहिंजो भाउ पेश थियो कोर्ट में। मुंहिंजे भाउ खे चयो, मुंहिंजे भाउ जज खे चयो मूंखे धमकी ॾिनी अथऊं ऐं हिन ₹1 रुपयो खाधो आहे। मुंहिंजे भाउ चयो ₹1 रुपयो खाधो आहे। असांखे इंसाफ़ खपे। इहे जेके सोलंगी महर आहिनि, सोलंगी इन्हनि ते कुड़नि था, चवनि था त असांखे सॼी सपोर्ट नासिर शाह जी आहे, नौमान शेख जी आहे, ख़ुर्शीद शाह जी आहे। ख़ुर्शीद शाह असांजी कोई बि मदद न करण लाइ तयारु आहे। असां वियासीं नासिर शाह। मसइलो जेको हुयो त घिटीअ ते हुयो, माना मेयूं ॿधियूं आहिनि। मेयूं ॿधी करे बीहाया आहिनि। असां हिननि खे चयोसीं मेयूं हटाए, सोलंगी उन्हनि जहिड़ो कयो, माना राति जो घिरी करे हमलो कयनि। हिननि रातिनि जो लठियूं हयनि, धका हयनि। असां जाॻूं पिया त असां वेठा हुआसीं। तॾहिं मुंहिंजी धीअ चयो त अम्मी जहिड़ो थियो आहे उथो, अम्मी चाचीअ जन खे मारे छॾियनि। असां उथी वियासीं त असांखे धमकियूं पिया ॾियनि, चई तव्हांजा बि माराईंदासीं, तव्हांखे बि माराईंदासीं, तव्हां छो था विच में अचो। मां चयो छो, असांजा पंहिंजा आहिनि, छो न ईंदासीं। माना असां एतिरो ॻाल्हायोसीं त असांजे मथां टार्चर कयो थो वञे पियो। हाणे सफ़ा हाणे त राति जो बि असांखे बतियूं थियूं, लाइटियूं था आणनि, अखियुनि में फोटूं था भरनि, मोबाइलनि में पथर था आणनि। रातिनि जो बि असां निंड नथा करे सघूं। कुमेल शाह ॾे वियासीं त कुमेल शाह बि असांजी न ॿुधी का। जीअं त एहतिजाज करण वारनि जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। संदसि ॿारनि ऐं क़ुर पाक खणी एहतिजाज कंदड़नि इहो चयो त जेके असांजे पाड़े में वेठल सोलंगी बिरादरी आहिनि, जंहिंजे मींहूं जेके आहिनि घिटी में बीहारण तां झेड़ो थियो, जंहिं बाद असां सिविल कोर्ट जो ऐं जेको आहे त थाणे ते बि वियासीं, लेकिन दाद फरियाद न थी। इन बाद असांजा माण्हू बि गिरफ़्तार आहिनि। हुकूमत ऐं बासर खां ऐं जेको आहे त वसवारनि खां इल्तिजा करनि था त असांजी मदद कई वञे। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद कासिम मलिक, अवामी न्यूज़ सखर। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।